ओके। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इशूज़ में तव्हांखे भलीकार। सिंध जे अंदरि पाणीअ जी तमामु घणी खोट पैदा थी आहे, उन जे करे सॼी सिंध सरापा एहतिजाज आहे। मथां खां पाणी न पियो छॾियो वञे, सिंध जे हिसे मुताबिक़ उन जो पाणी न पियो ॾिनो वञे। 1991 जे मुआहिदे ते अमल न पियो कयो वञे। चश्मा झेलम लिंक केनाल खोलियो वियो आहे, तोसा पंजन लिंक केनाल खोलियो वियो आहे। उन जे करे जेके अॻई असांजे बेराजनि में पाणी घटि हो, हाणे उतां बिल्कुलु बंदि थी चुको आहे। राइट बैंक्स केनाल जेके आहिनि, उन में दादू केनाल, राइस केनाल ऐं ॿिया जेके साॼे हथ जा असांजा केनाल्स आहिनि, उहे मुकमल तौर ते बंदि आहिनि। उन जे करे हिकु त ज़राअत खे पाणी नथो मिले, ऐं जेको वाहन जो पाणी हूंदो हो, जेको बि मेरो सेरो पाणी हो, फिल्टर प्लांट, आर ओ प्लांट त असांजा एतिरा कामयाबु न विया, ऐं नाहेलियूं उन जूं त खोड़ सारियूं आहिनि, पर उहो जेको वाह जो मेरो पाणी माण्हुनि वटि पुॼंदो हो वाटर सप्लाई स्कीमुनि ज़रिए, हिन वक़्तु उहो बि पाणी नथो पहुचे। उन जे करे सॼी सिंध सरापा एहतिजाज आहे। हिन वक़्तु जेकी गर्मीअ जी सूरत हाल आहे, सॼी सिंध में तमामु घणी सख़्तु गर्मी आहे। जैकवाबाद कश्मीर खां वठी कराचीअ ताईं समूरी सिंध जे अंदरि तमामु घणी गर्मी हुजे। उन गर्मीअ में हिकु त पाणीअ जी तमामु घणी ज़रूरत हूंदी आहे, उन सां गॾु बिजलीअ जी बि ज़रूरत हूंदी आहे, पर पाणी त तमामु घणो अहम आहे। ऐं हिन वक़्तु पाणी न आहे, ऐं पाणी न हुजणु सबबु अवाम तमामु घणो भोॻे रहियो आहे, ऐं हर तरफ़ ॾांहुं असांखे दाहूं नज़र अचनि पियूं, एहतिजाज थियनि पिया, धरणा लॻनि था। पर हिन वक़्तु ताईं बि एतिरे एहतिजाजनि, सिंध हुकूमत जे बि एहतिजाज खां पोइ, अवाम जे एहतिजाज खां पोइ बि पंजाब हिन वक़्तु ताईं पाणी न छॾियो आहे। उन जे करे अवाम असांजो परेशान आहे। ऐं असीं अॼु हिन अहम इशूअ ते ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं। इन सां गॾोगॾु असां जेको हितां जो जेको निज़ाम आहे, उन ते बि असां ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं। वाटर सप्लाई स्कीमूं, टाउन्स जे ज़रिए जेको पाणी पहुचंदो आहे, केतिरनि ई स्कीमूं जेके आहिनि उहे नाकारा आहिनि माण्हुनि वटि, उन्हनि जे ज़रिए बि पाणी न पहुचंदो। हींअर त मथां खां पाणी बंदि आहे। हिन अहम इशूअ ते असां ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं। असांखे असांजे रिपोर्टर्स जॉइन कयो आहे। हैदराबाद मां अस्कर खाणोठी असां सां गॾु आहिनि, ऐं सेवण मां ज़ुल्फ़कार सोलंगी असां सां गॾु आहिनि, जोहीअ मां अमर लाशारी, ख़ैरपुर मां ख़ादिम जुणेजो, कश्मीर मां लियाकत खोसो, जैकवाबाद मां परवेज़ अबड़ो, ऐं कराचीअ मां अल्ताफ़ चन्ना। असां कोशिशि कंदासीं हिन इशूअ ते ॿियनि रिपोर्टर्स खे बि ॿियनि शहरनि मां बि मालूमात वठूं त सॼी सिंध जे अंदरि पीअण जे पाणीअ जी ख़ासि तौर ते छा सूरत हाल आहे। अगरि पीअण जो पाणी माण्हूअ खे नथो मिले त छा था सम्झो त कहिड़ी सूरत हाल उन जे घर जी हूंदी। तव्हां सभिनी खे वेलकम थो चइजे। अल्ताफ़, ॻाल्हि ॿोल्हि जी शुरूआति तव्हां खां थी कजे। कराची सिंध जो राजधानी आहे, कराचीअ में पीअण जे पाणीअ जी छा सूरत हाल आहे? इलाइक़नि में तव्हां वञो था, माण्हुनि जूं केतिरियूं तव्हांखे दाहूं नज़र अचनि थियूं? हा बिल्कुलु, जेकॾहिं ॾिठो वञे पाणीअ जी जेका सूरत हाल आहे, पंहिंजो पीअण जे पाणीअ जी कराची जी जेका सूरत हाल आहे, उहा वफ़ाक़ी सरकार समेत सिंध सरकार ऐं वाटर बोर्ड जी नाली सबबु केतिरनि ई सालनि खां कराचीअ जे तक़रीबन मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सालनि जा साल पाणी नथो अचे। ऐं उनखां अलावा जेके कराचीअ जा इलाइक़ा आहिनि, उन सदर जो कुझु इलाइक़ो आहे, लांडी आहे, कोरंगी, मेराण टाउन, बल्दिया, सरजानी टाउन, ऐं ॿिया खोड़ सारा इलाइक़ा आहिनि जिते पीअण जो पाणी न आहे। उनजो सबबु हूअं त सालनि खां जेका पाणीअ जी शदीद खोट आहे कराचीअ में, पर जेको दरिया वसीले जेको पाणी कराचीअ खे मिलंदो हुयो, जेको मथां खां पाणी नथो अचे, उन सबबु हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहा तमामु घणी गणती जोगी थी वई आहे। माण्हू जेके आहिनि उहे रोज़ानी हथनि में कूलर, बाल्टियूं ऐं पाणीअ जूं ख़ाली जेके बोतलूं आहिनि उहे खणी उहे वीचारा रुलंदा वतनि था। अवाम, मासूम ॿार, औरतूं असांखे नज़र आयूं, असां ॾिठियूंसीं। ऐं अवाम जे एहतिजाजनि बावजूदि वाटर बोर्ड या सिंध सरकार उन हवाले सां के सीरियस या अहिड़ा तकिड़ा जोगा उपाउ नाहे वठी रही। अच्छा, ॿियो टैंकर्स जी बि असां ॾिसूं पिया, हा जेके अॻ में टैंकर कराची में अल्ताफ़ हलंदा हुआ, उन्हनि जे अघनि जे हवाले सां चवनि पिया उहे अघ बि ॿीणा थी विया आहिनि। हा बिल्कुलु, जेको पाणी असांखे मिले थो हब वारे पासे ॾांहुं अचे थो या दाबेची ॾांहुं ऐं पंहिंजो किंजर वारे इलाइक़े ॾांहुं, त उन मां जेको पाणी आहे उहो 650 मिलियन गैलन पाणी कराची जे लाइ अचे थो, ऐं 240 मिलियन गैलन खां वधीक पाणी रस्ते में टैंकर माफ़िया चोरी करे उहो साॻियो ई पाणी विकिरो करे ऐं माण्हुनि खे फ़राहम करे थी। उन में इहो आहे त वाटर बोर्ड जो जेको कुझु अमिलो आहे उहो उन में मुलविस आहे, जंहिं करे उहो पाणी अवाम ताईं नथो पहुचे। उहो पाणी कुझु ज़ाया थी थो वञे ऐं कुझु पाणी जेको आहे टैंकर माफ़िया, वरी हाणे जेका शदीद बहिरान थी वियो आहे पाणीअ जो, त जेको टैंकर 4000, 5000 या 6000 में मिलंदो हुयो, उहो टैंकर माफ़िया ॿीण ते अघ उन जा मुक़ररु करे छॾिया आहिनि।
सही था चओ अल्ताफ़, वाक़ई पाणीअ जो कराचीअ में तमामु वॾो बहिरान पैदा थियो आहे। पाणी जेको ईंदो हो कराची सिटीअ में उहो पाणी बि न पियो मिले ऐं मथां खां बहिरान आहे। उन जे करे कराचीअ जे असां रोड रस्तनि ते ॾिसूं था त जेके इलाइक़नि में घिटियुनि में माण्हू बाल्टियूं ऐं जेके खणियूं जे केन आहिनि उहे खणी बीठल आहिनि। इंतिहाई अफ़सोसनाक इहा सूरत हाल आहे। असगर हैदराबाद जी छा सूरत हाल आहे? हैदराबाद में पीअण जे पाणीअ जी केतिरो बहिरान आहे, केतिरी खोट आहे, माण्हू केतिरी परेशानियुनि खे मुंहुं पियो ॾिए? जी असुल में तमामु अहम इशू ते अॼु हीउ प्रोग्राम तव्हां करे रहिया आहियो। तव्हांखे ॿुधायूं त हैदराबाद जी जेका सूरत हाल आहे उहा बि सिंध जे ॿियनि शहरनि खां कुझु मुख़्तलिफ़ न आहे। सिंध हुकूमत पंजाब ऐं वफ़ाक़ सां हिसे जे पाणी जे लाइ ऐं जेको झेड़ो करे पई या जेको पंहिंजे हिसे जे पाणीअ ते मौक़ूफ़ अख़्तियार कया उहो तमामु घणो ज़बरदस्त आहे ऐं उनजे मौक़ूफ़ जेको रखियो आहे त पंजाब 91 वारे एकॉर्ड ते अमल न पियो करे। इहा ॻाल्हि पंहिंजी जॻह ते सही आहे, पर सिंध हुकूमत साॻियो ई पंहिंजनि शहरनि में जेको पाणीअ जो हुनजो सिस्टम आहे उहो केतिरनि ई सालनि खां तव्हांखे ख़ुदि ख़बर आहे त पाण हर साल हिते वेंदा आहियूं ऐं इन मौज़ूअ ते पाण ॻाल्हाईंदा आहियूं। छो त इहो जॾहिं बि गर्मीअ जी मौसम ईंदी आहे त समूरनि सिंध जे शहरनि में पीअण जे पाणी जी सख़्तु बहिरान थी वेंदो आहे। ज़रई बहिरान त पंहिंजी जॻह ते आहे ई आहे, पर जेके माण्हू आहिनि उन्हनि खे पीअण जो पाणी बि मुहैया नथो थी सघे। त इहा सिंध हुकूमत जी नाअहली आहे त हिकु तरफ़ पंजाब खां ऐं वफ़ाक़ खां पंहिंजे हिसे जे पाणी जे लाइ त विढ़े थी, पर उते सिंध अंदरि जेके इदारा आहिनि उहे छा पिया कनि। तव्हांखे आउं ॿुधायां त हैदराबाद जी जेका सूरत हाल आहे वासा गुज़िरियल साल खां वठी सख़्तु बहिरान जो शिकार आहे, माली बहिरान जो शिकार आहे ऐं मुलाज़िमनि खे गुज़िरियल 1.5 साल खां पघारूं न पियूं मिलनि ऐं सिंध गवर्नमेंट हुनजे 37 करोड़ रुपया जेके उनखे माली पैकेज ॾिनो आहे उहे अञा रिलीज़ न थिया आहिनि ऐं जंहिंजे करे मुलाज़िम हर रोज़ु एहतिजाज ते वञनि था, जंहिंजे करे जेके पंपिंग स्टेशन आहिनि उहे बंदि हुजनि थियूं। हिकु तरफ़ पाणीअ जी खोट आहे त ॿिए तरफ़ मुलाज़िम जा एहतिजाज आहिनि ऐं नतीजनि में उन सॼी जो जेको भोॻे थो उहो माण्हू भोॻे थो। ऐं हिन वक़्तु जेका हैदराबाद जी सूरत हाल आहे त हिकु तरफ़ पाणी जी जेका वाटर सप्लाई जेका वासा जी ज़िम्मेवारी आहे उन जी बद इंतिज़ामीअ जे करे लाइनुनि में बिल्कुलु पाणी न आहे, छाकाणि त हिकु तरफ़ उनजा मुलाज़िम एहतिजाज ते आहिनि, ॿिए तरफ़ ख़ुदि पाणी खोट में आहे। त टे तरफ़ वरी जेका सूरत हाल आहे उहा वरी हैस्को जी लोड शेडिंग आहे। ऐं तव्हांखे ॿुधायां त हैरत आहे त इदारनि जी पाण में कोऑर्डिनेशन जी एतिरी त खोट आहे जो शहरी चवनि था त लाइनुनि में पाणी जंहिं वक़्तु अचे थो त उन वक़्तु वरी हैस्को जी 5-5, 6-6 कलाक लोड शेडिंग थी वञे थी, जंहिंजे करे उहे पाणी हासिलु करण जे लाइ खां महरूम थी वञनि था। त हाणे इहे तमामु घणियूं जेके मिसमैनेजमेंट आहिनि उन्हनि जो वॾो हथु आहे जंहिंजे करे शहरी भोॻीनि था। तव्हांखे ॿुधायूं त हैदराबाद में गुज़िरियल हफ़्ते खां वठी समूरनि इलाइक़नि में जंहिंमें कासमाबाद खां वठी लतीफ़ाबाद हुजे, सिटीअ वारो इलाइक़ो हुजे या जेके लियाकत कॉलोनी आहे, टंडो आगा आहे, टंडो वटमंद आहे, परेटाबाद आहे, समूरनि इलाइक़नि में या स्टेशन वारो इलाइक़ो आहे, समूरनि इलाइक़नि में पाणीअ जी एतिरी त खोट आहे जो दुकाननि ते जेके मिनरल वाटर जा जेके केन आहिनि उन्हनि खे जे वठण जे लाइ दुकाननि ते एतिरी वॾी रश आहे जो उन्हनि जी बि खोट थी वई आहे। छो त माण्हू चवनि था असांखे घर में थांव धोइण लाइ ऐं ज़रूरतूं पूरियूं करण लाइ बि पाणी नथो मिले ऐं लाइनूं बिल्कुलु ख़ाली आहिनि। ऐं जंहिं वक़्तु वासा सां कंप्लेन कई वञे थी त वासा जो इहो जवाबु अचे थो त बाबा पाणी थोरी देरि में असीं रिलीज़ कयूं था, पर वरी उन वक़्तु जेॾी महिल पाणी रिलीज़ थिए थो लाइनुनि में त उन वक़्तु वरी लोड शेडिंग थिए थी। लोड शेडिंग जे करे उहा ई साॻी सूरत हाल थिए थी जो शहरी पाणीअ वारी सहूलियत खां महरूम आहिनि। त इहे सॼी मिसमैनेजमेंट आहे जेका इदारनि जी ज़िम्मेवारी आहे ऐं ज़ाहिर आहे इदारनि जी जेका निगरानी आहे सिंध गवर्नमेंट जी ज़िम्मेवारी आहे। त सिंध गवर्नमेंट मुकमिल तौर ते नाकाम वई आहे ऐं पंहिंजे इदारनि खे फ़ाल करण जे लाइ। वासा जी इहा सूरत हाल आहे जो उन में काफ़ी तव्हांखे ॿुधायो त हिकु साल खां वठी बहिरान हले पियो, जंहिंजे करे गुज़िरियल हफ़्ते उनजे MD खे बि ट्रांसफर कयो वियो आहे। पर उनजे बदिलीअ खां पोइ बि वासा जी सूरत हाल तब्दील न थी आहे। अच्छा असगर, हिकु त इहा वासा जी तव्हां सूरत हाल ॿुधाई, जेको नेटवर्क आहे उहो इंतिहाई वाक़ई नाकारा रहियो आहे। ॿियो ॿ डाउन स्ट्रीम जी बि सूरत हाल तव्हां खां मालूम करणु चाहींदुमि त कोटी बैराज आहे जेको जामशोरे वटि उतां मुख़्तलिफ़ वाह निकिरनि था, छा हिन वक़्तु बि कोटी डाउन स्ट्रीम में वारी उॾामी रही आहे, वाहन में पाणी न पियो छॾियो वञे? खोड़ सारा जेके हैदराबाद जा वाह आहिनि उन्हनि जी छा सूरत हाल आहे?
जी बिल्कुलु असलम हैदराबाद में जेको अक्रम वाह आहे फुलेली आहे उन्हनि जी जेका सूरत हाल आहे उहा इंतिहाई ॻणतीअ जोगी आहे। उन्हनि में हिकिड़ो त सॼे शहर जा जॾहिं तव्हांजे डाउन स्ट्रीम में पाणी मुकमिल हींअर बंदि आहे ऐं कैनालनि में वाहन में पाणी थोरो छॾियो वञे पियो त ॿिए तरफ़ उन्हनि वाहन में वरी शहरनि जो जेको गंदो नेकाल आहे उहो बि उन्हनि में वाहन में वञे थो। पोइ थिए ईअं सूरत हो जॾहिं पाणीअ जो जेको दरियाई पाणी जो वहुकिरो आहे उहो घटि आहे ऐं गंदे पाणी जो वहुकिरो ज़्यादा आहे त उहो आलूदा पाणी उन सां जी जेको तइदादु घणो थी थो वञे त हिन वक़्तु जेके हैदराबाद में फुलेली अक्रमवाह ऐं इहे वाहन में गंदे पाणीअ जो तमामु घणो तइदादु आहे बनिस्बत जेको दरियाई पाणी आहे छो त उन जा वहिकिरा तमामु घटि आहिनि ऐं उन में शहर जा जेके बि निकाल आहिनि उन्हनि वाहन में आहिनि त शहरी जेको थोरो घणो पाणी मिले थो उहो अहिड़ो आहे जो उहो पीअण जे लाइक़ु न आहे, उहो गंदो पाणी आहे। तव्हांखे ॿुधायूं त वाटर कमीशन जेके पंहिंजियूं सिफ़ारिशूं ॾिनियूं हुयूं उन्हनि खे बि मुकमिल तौर ते नज़रअंदाज़ कयो वियो आहे ऐं उहे जेके नेकाल आहिनि शहरनि जा उहे बदस्तूर इन्हनि वाहन में वञनि पिया ऐं दरियाई वहिकिरा बिल्कुलु न हुअण जे बराबरि आहिनि त उहे वाह बि आलूदा पाणीअ सां जेको थोरो घणो उन्हनि में पाणीअ जो तइदादु आहे उहो गंदो पाणी उन्हनि में वहे थो। ऐं हिन खां वठी हैदराबाद खां वठी जेके हेठां जा शहर टनो ममन खान आहे बदीन आहे या उन सां लाॻापियल जेके बि हेठि वारा इलाइक़ा आहिनि उन्हनि समूरनि इलाइक़नि में ऐं तव्हांखे ॿुधायूं त हेठी आबादी बि टनो ममन खां थी वियो या बदीन वारो इलाइक़ो थी वियो त इन्हनि वाहन ते उनजो इनसारा पाणीअ ते पीअण ते ऐं आबादीअ ते शहरी बि इहो गंदो पाणी वापराइण ते बिल्कुलु अस्कर इहा अमीर हानी मुस्लिम साहब जी जेकी रिपोर्ट आई त वाक़ई छिरकाईंदड़ उन में ॾेखारियो त जेके वाहन उन में गंदगी अचे थी ऐं माण्हू जहिड़ो की गटर जो पाणी पीअनि था उहा उनखे अगरि फोकस कयो वञे ऐं उन ते अमल कयो वञे त घणो कुझु बहितर थी सघे थो। जीअं त दरिया जे कप ते शहर क़ाइमु आहिनि जामशोरो कोटड़ी हुसैनाबाद उन्हनि माण्हुनि खे बि पीअण जो हिन वक़्तु पाणी न पियो मिले। इहा ऐं जेकी अफ़सोसनाक इंतिहाई सूरत हाल आहे ख़ादिम जुणे जो ख़ैरपुर जी छा सूरत हाल आहे? ख़ैरपुर में पीअण जो पाणीअ लाइ आवाम केतिरो परेशान आहे, ख़ैरपुर में एहतजाज पिणु थी रहिया आहिनि। तव्हां कीअं पिया ॾिसो पाणी खोट खे ख़ैरपुर में? महिरबानी असलम हैदर साहब, ॻाल्हि इहा आहे त ख़ैरपुर ज़िलो हूअं त ज़रई हवाले सां तमामु वॾो ज़िलो आहे, उते ज़रई पाणीअ जी सॼी सिंध जा त तमामु वॾी खोट आहे ऐं किरोड़ी रुपयनि जा जेके बाग़ात आहिनि जेके लखी एकड़नि ते बीठल आहिनि सचिन अंबनि केलनि ऐं लीमनि जा उहे त तबाह थी रहिया आहिनि। पर जेको पीअण जो पाणी आहे उन बि संगीन सूरत हाल अख़्तियार करे वियो आहे। हिते जेको मीरवा कैनाल गुज़रे थो उन जे ई कपर ते उन जे किनारे ते वाटर सप्लाई जेको आहे 1 अरब खां वधीक साबिक़ वज़ीर आला सिंध सैद क़ाइम अली शाह जेका ॾिनी हुई उहा जेका आहे फंक्शनल न थी सघी आहे ऐं जेका अॻ में वाटर सप्लाई जो सिस्टम हुयो उहो जेको आहे नाकार थी वियो आहे ऐं उन जे करे जेको पीअण जो साफ़ पाणी आहे उन जेको आहे बहरान उन सबबु पैदा थी वियो आहे ऐं हिन में सिधी सही इंतिज़ामी जेका लापरवाही आहे बेध्यानी आहे जंहिंजे करे हाणे 14 उते मोटरूं लॻल आहिनि, उते कुल 2 मोटरूं हलनि थियूं, ॿियूं जेको ख़राबु ॼाण आहे ऐं उन्हनि जे मेंटेनेंस में त हाणे करप्शन कई पई उन ते त टिको किसो आहे जेकॾहिं उन ते ॻाल्हाइजे। पर पीअण जो पाणीअ जो बहरान हाणे हिते ख़ैरपुर में कोसा गाई महल आहे, तमामु वॾो महल आहे, बुरगड़ी महल आहे, मदीना कॉलोनी आहे, मिल कॉलोनी, लुकमान महल आहे, शीशम कॉलोनी, सादात कॉलोनी, खुर्शीद कॉलोनी, उन सां गॾु जेके आहिनि शहर जूं मुख़्तलिफ़ जेके मेन बाज़ारूं आहिनि या जेके बि आहिनि धंधे उन ते जेको आहे पीअण जो पाणी नथो पुॼे सवाइ हिकिड़ी हंधि जेको खाकी शाह पुल मौजूदु आहे जेको छो बि उते दरगाह जो टांकूं लॻल आहिनि, हिकिड़ी दरगाह मशहूरु आहे, उतां माण्हू इलाही दूरां पंधु करे काफ़ी तकलीफ़ूं करे उतां पाणी हासिलु करे थो। पर ईअं आहे त उहो पाणी बि जेको आहे रक्षन ऐं गॾ गार्डन ऐं लोडर जेके आहिनि चुमकियूं उन्हनि खे रक़म ॾेई उतां जेके आहिनि इहे पाणीअ जूं दॿा भराया वञनि था ऐं इहो मुसलसिल जेको आहे सो ख़ासि करे हिन गर्मी जेका हिन वक़्तु शिदत अख़्तियार करे वई आहे सखर ख़ैरपुर जेको ज़िलो आहे सखर ज़िलो जा उत्तर सिंध जा जेके बि इलाइक़ा आहिनि उते त घणी गर्मी आहे ऐं हिते ख़ैरपुर में बि तमामु घणी गर्मी आहे ऐं पीअण जो पाणी न हुजे त तव्हां सम्झो था त जेको माण्हू आहे ॾाढो तकलीफ़ुनि वारो सफ़र करे पियो ऐं इन एॾी सूरत हाल जे बावजूदि इंतिज़ामी लापरवाही हुजे थी। हाणे 1 अरब खां वधीक वाटर सप्लाई जो जेको सिस्टम आहे उहो जेको आहे फंक्शनल न हुजे ऐं पुराणो सिस्टम जेको आहे घणी भाङी नाकारा हुजे त पोइ माण्हू इलाही तकलीफ़ूं साम्हूं ॾियनि पिया, एहतिजाज कनि पिया। तव्हां फुटेजिस में ॾिसंदा हूंदो जेके ख़ैरपुर जा असां मोकिलियासीं नाज़रीन जे लाइ हवाले सां त उते ॾाढो तकलीफ़ वारो माहौल हुजे थो।
बिल्कुलु ख़ादिम, वाटर सप्लाई सिस्टम ई अगरि असांजो नाकाम थी चुको हुजे त कीअं माण्हुनि ताईं पाणी पहुचंदो, ऐं केतिरनि ई शहरनि मां दाहूं अचनि थियूं त उहो ई वाटर सप्लाई जेकी स्कीम आहे उहा उते मौजूदु ई कोन्हनि के जर जो जेको ॿाड़ो खारो पाणी जेको ज़हरीलो पाणी थी चुको आहे, जंहिंसां खोड़ सारियूं बीमारियूं थियनि थियूं, उहो जर जो पाणी अञा ताईं पीअनि पिया। हिन जदीद दौर में बि उहो दरिया जो पाणी उन्हनि वटि, अॼु त पाणीअ जी खोट आहे पर हूअं ई पाणी उन्हनि वटि न पुॼंदो आहे। अमर लाशारी, जोईअ जे अंदरि वाटर सप्लाई जो पाणी माण्हुनि खे मिले पियो, पाणी खोट जी छा सूरत हाल आहे? जोईअ जा माण्हू उहो ई ॿाड़ो पाणी, उहो ई खारो पाणी पी रहिया आहिनि या को उन जो को हल निकिरी सघियो आहे? जी बिल्कुलु असलम, पाणी जेको आहे उहो ज़िंदगी आहे, मगर जोही शहर समेत जेके जोही तालुके जी जा माण्हू आहिनि, ख़ासि तौर ते काछे जा माण्हू आहिनि, उहे उन पीअण जे पाणी खां महरूम आहिनि। तव्हांखे जोही शहर जी पहिरियां थोरी सूरत हाल ॿुधायां त जोही शहर जा जेके 8 वार्ड आहिनि, उन्हनि 8 वार्डनि में 5 वार्ड अहिड़ा आहिनि जिते वाटर सप्लाई जूं लाइनूं त लॻल आहिनि, मगर गुज़िरियल केतिरनि महीननि खां उते पाणी न पियो पहुचे। जरा त जेके 3 वार्ड आहिनि उन्हनि में हिन वक़्तु ताईं जेके पाइप लाइन आहिनि उहे बि न आहिनि विछाया विया। हाणे सूरत हाल इहा आहे त पाणी वाटर सप्लाई ज़रिए न अचण जे करे जेके शहरी 80,000 खां वधीक जेका आबादी आहे उहा पैसनि में पाणी भराइण ते मजबूर आहे। तव्हांखे फी ड्रमी जेका आहे उहा 30 रुपया उहा फी ड्रमी भरी थी वञे, ऐं 80,000 आबादी वारा जेके माण्हू आहिनि उहे पैसनि में पाणी भराइनि था, या घणा माण्हू जेके नथा अफोर्ड करे सघनि त उहे वरी शहर जे ॿाहिरां पेट्रोल पंप, तव्हां ॿुधाए जोही शहर जो जेका सॼी पसगिरदाई आहे उते पाणी मुकमल तौर ते खारो आहे, मगर जोही शहर खां ॿाहिरि जेके पेट्रोल पंप आहिनि उते पाणी जेको आहे उहो मिठो हुजण जे करे माण्हुनि ख़ैराती नलका उते हणाया आहिनि, त उतां माण्हू पाणी भरण वञनि था, जेके पाणी अफोर्ड नथा करे सघनि उहे पाणी उतां भरनि था। पर उते बि हिकिड़ी छिकताण वारी सूरत हाल हुजे थी, माण्हुनि जे हिक ॿिए सां फॾाए फछड़ियूं हुजनि थियूं। सभु को चए थो त पहिरियां मां पाणी भरियां, छाकाणि पाणी इंसान जी तमामु घणी ज़रूरत आहे। हाणे साॻी सूरत हाल जेका आहे तव्हांखे ॿुधायां त काछे जे इलाइक़नि जी आहे। काछे जे कंहिं बि इलाइक़े में तव्हांखे पीअण जो पाणी जेको उहो न मिलंदो। माण्हू जेके आहिनि उहे जेके नयूं वही अचनि थियूं, उन नयुनि जे तरे ते माण्हू जेके आहिनि उहे खुयूं खोटनि था, अतरादू खुयूं खोटनि था, जिते बि सिम वारो पाणी हुजे थो। ऐं उहो सिम वारो पाणी जे हासिलात जे लाइ कलाकनि जा कलाक माण्हुनि खे इंतज़ारु करिणो थो पए। ऐं ईअं खणी चइजे त हिन शदीद गर्मी में जिते माण्हू अॻे ई परेशान आहे, लोड शेडिंग इंतिहाई वधियल आहे, ऐं उते सूरत हाल इहा आहे त तव्हांखे जेकॾहिं ॿिया खोड़ सारा खफ़ा हुजनि था त उन्हनि खफ़नि सां गॾु हिकिड़ो खफ़ो था हले। ऐं इहो बि आहे त तव्हांखे हर सूरत में घर जे लाइ पीअण जे पाणी बि भरणो आहे। ऐं उहा साॻी सूरत हाल हितां जे ज़रई पाणी जी बि आहे, शाख़ुनि में पाणी मुकमल तौर ते अणलब आहे। इन करे इहो मजबूरी तौर ते इहो चई सघिजे थो त जोही शहर ऐं जोही तालुके जा जेके माण्हू आहिनि उहे पीअण जे पाणी जी सूरत में ज़िंदगी खां मुकमल तौर ते महरूम आहिनि। जी ठीकु आहे अमर। ज़ुल्फ़कार, सेवण वॾे वज़ीर जो शहर आहे, वॾे वज़ीर जे शहर जी छा सूरत हाल आहे? पीअण जे पाणीअ लाइ माण्हू केतिरो परेशान पिया नज़र अचनि? जी बिल्कुलु असलम भाउ, जीअं तव्हां ॿुधायो त ही सेवण जेको आहे सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चूंड तक आहे, जंहिंमें बि का मुख़्तलिफ़ सूरत हाल कोन्हे सॼी सिंध खां। जीअं सॼी सिंध में आहे तीअं सेवण साहिबु साॻी सूरत हाल आहे पाणीअ जे हवाले सां। हिते असां वटि मंशूर ढंढ असांजे तइलके में अचे थी, जेका 20 साल अॻु में जेको सो उहा तबाह थी वई आहे। मेन बि ड्रेन जो पाणी हुन में शामिलु थियण जे करे उहा अॻे ई तबाह थी वई आहे, जंहिं करे हितां जी जेका ज़राअत आहे पाणी न हुजण जे करे मिठो उहा अॻे ई तबाह लॻी पई आहे। पर हाणे सूरत हाल इहा आहे त हिते जेका पीअण जे पाणी वारी सूरत हाल आहे उहा बि काफ़ी जेके हद ताईं तशवीशनाक जेका बणिजी वई आहे। दरिया जेको सेवण जेको शहर आहे उहो दरिया जे कपर ते जेको चयो वेंदो आहे उहा हिते आबाद आहे। पर दरिया जेको हींअर सेवण खां तक़रीबन 2.5 खां 3 किलोमीटर दरिया जेको सो परते हलियो वियो आहे, छो जो पाणीअ जी खोट आहे। जीअं तव्हां ॿुधायो त पंजाब तरफ़ां जेका असां हुन 91 वारे ठाहे ते अमल न पियो कयो वञे, जंहिं करे पाणी जी सूरत हाल तमामु सिंध में ख़राबु आहे। त उहो सेवण बि उन में असरअंदाज़ थियो आहे। पाणी दरिया काफ़ी छॾे वियो आहे, सेवण खे परे थी वियो आहे, जंहिं करे वाटर सप्लाई जेका स्कीम पाणी छिकींदी हुई परे खां दरिया खां सेवण जे तलाउ ताईं, उहा स्कीम जेको असां हाणे उतां पहुच खां परे थी वियो आहे पाणी। हुन करे जेके पीअण वारी जेका पाणी जी सूरत हाल आहे उहा तमामु ख़राबु थी वई आहे। वाटर सप्लाई स्कीम ज़रिए सेवण वास्ते पाणी न पियो पहुचे। जेकॾहिं पाणी वक़्तनि ब वक़्तनि अचे थो त लोड शेडिंग जी वॾी जेका सूरत हाल ते ख़राबु आहे। लोड शेडिंग तमामु घणी आहे। हींअर अॻु में 8 कलाक लोड शेडिंग हुई, हाणे गुज़िरियल ॾींहं खां 12 कलाक लोड शेडिंग कई वई आहे, जेको टाइम
पाणी जो टाइम अचे थो त पोइ लाइट हली थी वञे, जे करे उहो पाणी उहो महल उहो जेको एरिया आहे उहो पाणी खां शेवण वासी उहो रहिजी था वञनि मोहल्ले वासी, जंहिं करे उहे दाहिनि था मुख़्तलिफ़ वक़्तनि ते। ऐं उहो जेको पाणी जेके हासिलात जर जो जेको पाणी आहे उन्हनि नलकनि ॾे रुख कनि था, उते वञी उते पाणी उतां भरनि था। पर हींअर जेका इहा ट्रेंड आयो आहे पाणी न हुजण करे काफ़ी जेके शहरी हींअर जर जो जेको नलका उहे हणाइण लाइ जेको सो सरगर्दा आहिनि, पर जेका असां उहो जर जो जेको नलको पर जेका उन ते कास्ट आहे उहा तमामु घणी मथे हुजण करे शहरी उन लाइ तमामु घणा परेशान आहिनि। त एतिरा ॾोकड़ किथां आणनि जो जर जो पाणी जेको जे लाइ नलको हणाइनि त पोइ उहो पाणी इस्तेमालु कनि। पाणी अॻे ई छो जो हिते सुठो बि कोन्हे, पर जेको बि निकिरे थो उहो उनखे गनीमत सम्झनि था ऐं उहो पंहिंजे इस्तेमालु लाइ आणनि था। वॾे वज़ीर हाणे जेको सेवण जे दौरे दौरान जेको ईद खां पोइ जेको ईद मिलन पार्टी ॾी पंहिंजे टक जे माण्हुनि खे, उन में शहरनि शिकायत कई हुई त सेवण में पाणी जी खोट आहे। जंहिंखां पोइ जेको सो वॾे वज़ीर सेक्रेटरी पब्लिक हेल्थ सां हिकिड़ी गॾिजाणी कई आहे त सेवण वासियुनि खे पाणी मुस्तक़िल तौर जो फराहम थी सघे, उन लाइ को हल कढी सघिजे दरिया जे लहण जे सूरत में। त उन खां पोइ हिकिड़ी मीटिंग कई वई। उन खां पोइ हाणे इहो तइ कयो वियो आहे त दरिया केतिरो परे वञे उस ते हिकिड़ी जेटी टाइप हिकिड़ी स्कीम जेका जोड़ी वञे, जंहिं ते तक़रीबन 30 करोड़ जी लागत जेका ॿुधाई पई वञे, उन ते जेको सो हाणे अमल थींदो। जंहिंखां पोइ इहो उमेद आहे त उहा स्कीम जॾहिं मुकमिल थींदी त दरिया केतिरो बि लही वञे पोइ पाइपलाइन जे ज़रिए उहो पाणी सेवण जे वाटर सप्लाई स्कीम ताईं पहुचंदो ऐं पोइ उहो शहरनि खे फराहम थींदो। अच्छा ज़ुल्फ़कार, आम ॾींहंनि में अॼु त पाणीअ जी खोट आहे, मथां काढी सॼी सिंध जा बैराज बि सुकल आहिनि, आम माण्हू खे पाणी पीअण जो पाणी, पर आम ॾींहंनि में सेवण जे अंदरि पाणीअ जो निज़ाम कीअं आहे? माण्हुनि ताईं स्कीमूं कीअं आहिनि? वाटर सप्लाई स्कीम कीअं आहे? छा माण्हुनि खे उहो निज़ाम बहितर बणियल आहे? जी, जॾहिं असलम भाउ जॾहिं पाणी दरिया में मौजूदु हूंदो आहे त उहो उतां दरिया वाटर सप्लाई स्कीम उते आहे। दरिया सां गॾोगॾु उते मोटर रखियल आहिनि पब्लिक हेल्थ खाते जा, जेका दरिया खां पाणी छिके पोइ सेवण जे तलाउनि में वाटर सप्लाई जे तलाउनि में पहुचाईंदी आहे। उतां खां पोइ हिकिड़ी ठहियल आहे स्कीम ठहियल आहे वाटर सप्लाई जी, पाइपलाइन विछायल आहे सॼे शहर जे मुख़्तलिफ़ पाड़नि में उहा विछायल आहे। जंहिंखां पोइ उन जा मुख़्तलिफ़ टाइमिंग उन्हनि जी रखियल हूंदी आहे। उन टाइम ते उहो पाणी उन्हनि खे फराहम जेको सो कयो वेंदो आहे। जंहिं पाणी जो उरूज हूंदो आहे दरिया में त का शिकायत अहिड़ी न थींदी आहे। शिकायत उन ई सूरत में थींदी आहे पाणी हूंदे जॾहिं मोटर ख़राब थी वञनि ऐं उनजी मरम्मत न थी सघे, पाणी न पहुची सघे वाटर सप्लाई स्कीम में, पोइ शिकायतूं उन टाइम में बि थींदियूं आहिनि। पर घणे भाङे जॾहिं मुद हूंदी आहे पाणी जी दरिया में त पाणी शिकायत घटि हूंदी आहे ऐं वाटर सप्लाई स्कीम जे ज़रिए शहरनि खे पाणी फराहम थींदो आहे। ठीकु आहे ज़ुल्फ़कार। काज़ी ज़ुल्फ़कार, नौशर फ़िरोज़ जी छा सूरत हाल आहे? पीअण जे पाणीअ जी खोट खे केतिरो माण्हू मुंहुं ॾेई रहिया आहिनि, केतिरो भोॻे रहिया आहिनि? जी असलम बिल्कुलु नौशहरो फ़िरोज़ ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि जो पाण ज़िक्र कंदासीं त नौशहरो फ़िरोज़, कंडियारो, बिरिया सिटी, मोरो, खानवान समेत जेके नंढा वॾा शहर आहिनि उते पीअण जो पाणीअ जो बहिरान आहे। छाकाणि त नौशहरो फ़िरोज़ ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाणीअ जो जर जो जेको पाणी आहे उहो उन में सेंखियो मिली वियो आहे ऐं DTS वधी वियो आहे, जंहिंजे करे उहो पीअण जे लाइक़ु न आहे रहियो। शाखुनि जी इहा सूरत हालात उते वाराबंदी बंदि थियल आहे। शाखुनि में पाणी कोन्हे को, माण्हू पीअण जे पाणीअ लाइ परेशान आहिनि। पीअण जो पाणी ख़राब थी वञे जे करे हिते सूरत हाल इहा आहे त माण्हू मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे वटि चढ़ी विया आहिनि। नौशहरो फ़िरोज़ समेत मुख़्तलिफ़ जेके शहर आहिनि ज़िले जा, उते जेके वाटर सप्लाई स्कीमूं हुयूं उहे ॾहाकनि खां बंदि आहिनि, जंहिंजे करे माण्हुनि खे साफ़ पीअण जो पाणी मुहैया कोन्हे को, उहे तमामु घणा परेशान आहिनि। हिन वक़्तु शहर जा जो मुख़्तलिफ़ माण्हू आहिनि उहे पाणी पैसनि ते ख़रीद करण ते मजबूर आहिनि। मुख़्तलिफ़ जेके मिनरल वाटर्स आहिनि, उन खां पोइ RO प्लांट लॻियल आहिनि ख़ानगी, उतां पाणी ख़रीद कयो वञे थो। पर जर जो पाणी ख़राबु थियण ऐं जेको वाटर सप्लाई स्कीमूं बंदि आहिनि गवर्नमेंट जो, उनजे करे माण्हू तमामु घणा परेशान आहिनि। जी ठीकु आहे, ठीकु आहे काज़ी ज़ुल्फ़कार, वाक़ई पाणीअ जो तमामु वॾो प्रॉब्लम आहे। सॼी सिंध मां दाहूं अचनि पियूं। परवेज़ अबड़ो, जेकवाबाद अॼु तमामु घणो गर्मीअ में बि तमामु घणो ॿरी रहियो आहे, सख़्तु गर्मी आहे। उन सख़्तु गर्मीअ में पीअण जो पाणी माण्हुनि खे न पियो मिले, छा सूरत हाल आहे जेकवाबाद जी? पहिरियों असलम साहब तव्हांजी वॾी महिरबानी। ही जेको इंतिहाई अहम इशू आहे पाणी में, पाणी जेको सिंध जो अहम इशू आहे उन में तव्हां सां रिपोर्टरनि खे पंहिंजे पंहिंजे इलाइक़नि जी नुमाइंदगी करण जो मौक़ो ॾिनो आहे। जेकबाबाद जी समूरी सिंध खां थोरी उत्तर सूरत हाल आहे, ऐं तव्हांखे थोरो ॿुधाईंदो हलां। हींअर त सिंध जे बैराजुनि में, शाखुनि में, वाहुनि में, वाड़ी उॾा में बि पाणी बजाए, पर जॾहिं रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो हुयो उन वक़्तु बि जेकबाबाद में इंतिहाई पाणी जी
जेको आहे किल्लत हुई ऐं रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में गर्मी जे ॾींहंनि में रोज़ेदार इंतहाई परेशानी में गुज़ारियो, छाकाणि त शहर जी 3 लख सिर्फ़ जेकबाबाद शहर जी ॻाल्हि कयां थो, ॻड़ी खेड़े शहर जी ॻाल्हि नथो कयां, या ठुल जेको तालुको आहे जेकबाबाद ज़िले जो वॾे में वॾो उन शहर जी ठुल जी ॻाल्हि नथो कयां, पर जेकॾहिं सभिनी टिनी तालुकनि खे मिलायूं त 10.5 लख 11 लख शहरी जेकी घटि में घटि आबादी आहे 8 खां 9 लख, उहा जेको आहे रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में बि वाटर सप्लाई जे पाणी खां महरूम रही। जेकबाबाद में जेको आहे 2018 में जेकी स्कीम ॾिनी वई यूएसएड जे सहकार सां सिंध सरकार 1.5 अरब पोणा 2 अरब रुपयनि जी लागत सां, उहा मुकमल तौर ते फेल्यूर आहे, उन शहरनि खे लाभ न ॾेई सघी आहे। शहरनि खे जेको आहे पाणी जेको आहे फराहम नथो थी रहियो आहे। जेकबाबाद हेडक्वार्टर जो जेको असांजो शहर आहे जेकबाबाद शहर, उन जी 3 लख आबादी पाणी पीअण जे खां महरूम आहे। ॻड़ी खेड़े तालुके जा माण्हू जेके आहिनि वाटर सप्लाई जी स्कीमुनि खां महरूम आहिनि। उन खां पोइ ठुल तालुके जेके स्कीमूं हुजण बावजूदि लखें करोड़ रुपए जी स्कीमूं हुजण बावजूदि वाटर सप्लाई ज़रिए पाणी जी फराहमी नथी थिए, जेकॾहिं शहरी जेके आहिनि सो ॾोकड़नि ते पाणी ख़रीद करण ते मजबूर आहिनि। अॼु बि जेकबाबाद शहर में सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां ख़ाली मट हथनि में खणी करे प्रेस क्लब आॾो पहुची एहतिजाजी मुज़ाहिरो करे ख़ाली मट एहतिजाज टोड़िया विया। उन खां पोइ जेयूआई पारां बि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। समूरा शहरी सरापा एहतिजाज पड़ियल गुज़िरियल 1.5-2 महीननि खां, पर हिन वक़्तु जॾहिं सिंध जे बाराजनि ऐं जेको आहे सो वाहन ऐं शाखुनि में पाणी बजाए मिटी ऐं वारी उॾामी रही आहे, त उन दौरान त शदीद पाणी जो बहिरान थी वियो आहे, जंहिं करे शहरी इंतहाई परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ही त थी वई जेकबाबाद शहर जे जेके तालुका आहिनि या शहरी एरिया उते पीअण जे पाणी जी सूरत हाल। पर जेकॾहिं असां वठूं त जेकबाबाद हिकिड़ो सारियालो ज़िलो आहे जिते जेको एरी 6 जो फ़सुल वॾे तइदाद में थिए थो, जची तादाद में थिए थो, पर जेको पाणी जेको असां वटि ज़रई पाणी न हुजण जे करे सारियालो फ़सुल बि मुतासिर थी वियो आहे, मुतासिर थी रहिया। उन खां पोइ ॿिया फ़सुल बि मुतासिर थी रहिया आहिनि। जेके आबादगार ऐं हारी तबिको आहे ग़रीब, उहे इंतहाई परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन्हनि जो इहो चवणु आहे त अॻु बि असांखे जेको आहे पाणी जे बहिरान करे इंतहाई नुक़सान खे मुंहुं ॾियणो पियो। हिन वक़्तु बि जेको आहे पाणी जे बहिरान सबबु इंतहाई परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। पर जेको आहे इंतिज़ामी लापरवाही जी इहा हद आहे त अरबे रुपयनि जे ख़र्च बावजूदि जेके पाणी जी स्कीमूं ॾिनियूं वयूं, उते जेके आहिनि सो लगून्स जेके तलाव ठाहिया विया आहिनि, उतां महीननि जा महीना तव्हां पाणी शहरनि खे जेको आहे मोटरनि ज़रिए तव्हां ॾेई सघो था, पर उहे जेके तलाव आहिनि उते बि जेको आहे वारी उॾामी रही आहे, उहे बि ख़ाली पिया आहिनि। ही इंतिज़ामी लापरवाही आहे। उन खां सवाइ जेको आहे चूंडियल नुमाइंदनि जी बि लापरवाही आहे। असां वटि ॾिसो सिंध सरकार जो बि नुमाइंदो आहे, सिंध सरकार जो अहम नुमाइंदो असां वटि एजाज जकरानी जेको सूबाई सलाहकार आहे उहो मौजूदु आहे। MNA जेको आहे सो मोहम्मद मियां शुमरो आहे, जेको अॻु में जेको वफ़ाक़ी वज़ीर बि रही चुको ऐं अहम पोस्टुनि ते रहियो आहे। पर बदकिस्मती जेकबाबाद जी आहे त शहरी जेके आहिनि सो पाणी जे ढुक जे लाइ जेको तरसी ऐं तड़पी रहिया आहिनि, ऐं जेके हारी वीचारा आहिनि ऐं आबादगार तबिको आहे उहो इंतहाई परेशानी खे मुंहुं ॾेई रहियो आहे। ही जेकी जेकबाबाद जी सूरत हाल आहे, हिते केतिरा ई दफ़ा एहतिजाज बि थिया आहिनि। उन खां पोइ उन बावजूदि बि जेको आहे पाणी जो बहिरान जेकबाबाद ज़िले जो ख़तमु न थी सघियो आहे। 2007 में बि हिकिड़ी जेकबाबाद खे स्कीम ॾिनी वई, जंहिं ते बि जेको आहे 1.5-2 अरब रुपया ख़र्च आया, उहा फेल्यूर थी वई। वरी उन खां पोइ 2018 में जेको आहे सिंध सरकार ऐं USAID जे ताउन सां स्कीम ॾिनी वई, जेकी 1.5-2 अरब रुपयनि जे हवाले सां उहा स्कीम तयार थी, पर लाभ न ॾेई सघी। इन हवाले सां शहरनि पारां मक़ामी अदालत जेकी जेकबाबाद आहे उते बि पिटिशनूं दाख़िल कयूं वयूं आहिनि। उते बि म्यूनिसिपल पब्लिक हेल्थ ऐं जेको आहे सेप्को जा उते मुलाज़िम उन्हनि खे घुरायो वञे थो। सेप्को जा मुलाज़िमनि जे मथां जेको आहे म्यूनिसिपलिटी जा अमलदार इल्ज़ाम लॻाइनि था जेको वाटर सप्लाई जो बिजली जो फीडर आहे उहो बंदि कयो वञे थो, जंहिं करे शहरनि खे पाणी जी फराहमी नथी थी सघे। साॻे ई वक़्तु जेको आहे पंहिंजी ज़िमेवारी सेप्को वारा पाण ते नथा आणनि, हू चवनि था त असां बिजली ॾियूं था पर ही पाणी कोन ॾियनि था। अहिड़े वक़्तु अहिड़े हवाले सां 1 साल खां जेको आहे जेकबाबाद जी मक़ामी अदालत में पाणी जे हवाले सां जेको वाटर सप्लाई ज़रिए शहरनि खे फराहम कयो नथो कयो वञे, उन हवाले सां ॿुधणियूं बि हली रहियूं आहिनि, पर खड़िते अञा ताईं कोन निकिरी सघियो आहे। शहरी परेशान आहिनि, एहतिजाज करे रहिया आहिनि, आबादगार परेशान आहिनि, एहतिजाज करे रहिया आहिनि। जेकबाबाद जेको हिन वक़्तु इंतहाई शदीद गर्मी में ॿरी ऐं तपी रहियो आहे। मां तव्हांखे ॿुधायां घटि में घटि असां वटि 49, 48, 50, 51, 52 सेंटीग्रेड गर्मी जिते हुजे, उते जेको आहे शदीद गर्मी में शहरनि खे पाणी न हुजे त तव्हां सम्झी सघो था उन्हनि जो हाल छा हूंदो। साॻे ई वक़्तु जेकबाबाद शहर हुजे, ॻड़ी खेड़
शहर हुजे ठुल शहर हुजे उतां में जेको ज़मीनी जल जो पाणी आहे उहो कड़ो ऐं खारो आहे बिल्कुलु जेको इस्तेमाल लाइक़ न आहे शहरनि जे जंहिं करे शहरी जेके सरहदी वारा माण्हू या विचोलो तबिके वारा माण्हू उहे ॾोकड़नि ते गॾह गाॾे वारनि खां जेके केनल में पाणी ख़रीद कनि था बिल्कुलु जेके गॾह परवेज़ गाॾे वारा सही था चओ बिल्कुलु परवेज़ जैकोबाबाद में वाक़ई अॼु सॼे मुल्क खां वॾे में वधीक गर्मी बि मौजूदु आहे ऐं त चूंडियल नुमाइंदनि जी ॻाल्हि बि कई त चूंडियल नुमाइंदनि खे बि ज़िम्मेवारी अदा करणु घुरिजे। लियाकत कश्मीर जी छा सूरत हाल आहे? पीअण जो पाणी न हुजणु सबबु आवाम केतिरो परेशान आहे? महिरबानी असलम सोलंकी साहब कंदकोट कश्मीर ज़िले जी आबादी लॻभॻि 11 लख जेका आहे सो आहे त हिन जेका आहे सो कंदकोट कश्मीर ज़िले में जेकी पाणी जेका पीअण वारी आहे उन जी सूरत हाल बि का बहितर कान्हे का। जर जो पाणी तक़रीबन 10% जेका आहे सो उहो खारो आहे ऐं जॾहिं त ज़िले में मुख़्तलिफ़ जेके आहिनि सो इलाइक़नि में त ॿुधायो पियो वञे त लॻभॻि 60% आहे पाणी उहो ख़राबु आहे पर माण्हू उहे 60% में बि जेके 10% पाणी त उहो पीअण जहिड़े लाइक़ु ई न आहे पर बक़ाइदा जेको पाणी ख़राबु आहे उहो पाणी पीअण ते माण्हू जेके आहिनि सो वापराइण ते उहे मजबूर आहिनि जंहिंजे करे उन्हनि खे पेट जी बीमारियूं ॿियूं मुख़्तलिफ़ बीमारियूं आहिनि उहे थियनि थियूं। पर हालत इहा आहे त हिन वक़्तु जेके 41 यूसीज़ आहिनि सॼे ज़िले में उन्हनि में जेके वाटर सप्लाई या फिल्टर प्लांट जी का बि सहूलियत कान्हे का। फिल्टर प्लांट जेके आहिनि उन में अमीर हानी मुस्लिम हुयो उन वक़्तु वाटर कमीशन जो सरबराह उहे मुख़्तलिफ़ जेके शहरनि में उन दौरा बि कया उन सख़्तु हिदायतूं बि ॾिनियूं पर हिन वक़्त ताईं माण्हुनि खे वाटर सप्लाई जी पाणी पीअण जी का सहूलियत कान्हे का। नई फिल्टर प्लांट जेके आहिनि सो उन्हनि में का उन में बहितरी थी आहे। फिल्टर प्लांट बंदि आहिनि लखे रुपयनि जी जेका आहिनि सो हिकु फिल्टर प्लांट ते उहे ख़र्च बि थिया आहिनि पर चूंडियल नुमाइंदनि ज़िले इंतिज़ामिया पब्लिक हेल्थ खाते जे अमलदारनि जी लापरवाही अदम दिलचस्पी ऐं नाअहली सबबु माण्हू जेके आहिनि सो उहो ख़राबु पाणी वापराइण ते मजबूर आहिनि जंहिंजे करे माण्हुनि खे उहे बीमारियूं बि थियनि था ऐं कारे कामनि ते जेके आहे सो मरीज़ आहिनि उन्हनि में बि काफ़ी इज़ाफ़ो थिए पियो ऐं साॻून जेको मरहूम सूबाई वज़ीर मीर हज़ार ख़ान बिजाराणी उन पंहिंजे वक़्त में 3 करोड़ रुपयनि जे जेके मनसूबे सां हिकु जेका प्रोजेक्ट ॾिनो पर उहो बि रोले जो शिकार थी वियो आहे। उहे फंड जारी न थियण जे करे ऐं हिन वक़्तु महांगाई थियण जे करे उते जेका आहे सो कमु बि न थी रहियो आहे जंहिंजे करे माण्हुनि खे वाटर सप्लाई जेके स्कीम आहे उन मां बि जेके आहे सो माण्हू उहे महरूम आहिनि ऐं ख़ासि तौर ते जेके तलाउ जेके सरकारी जेके प्लाट हुया तलाउ माण्हुनि खे ठाहे ॾिना विया उन में जेके वाटर सप्लाई जे लाइ उन्हनि ते बि बासर माण्हुनि जो जेको आहे सो कब्ज़ो आहे ऐं उहे बि उन्हनि ते बि जेके आहे सो कूड़ा खाता ठाराए करे उहे पंहिंजे नाले ते उहो कया विया आहिनि। पर हिन वक़्तु कंदकोट कश्मीर ज़िले में काथे बि न फिल्टर प्लांट जेके आहे सो असांखे काथे नज़र ईंदो ऐं न ई जेके वाटर सप्लाई काथे स्कीम असांखे उते नज़र ईंदो न को माण्हू जेके आहे सो ऐं नलकनि ते जेके माण्हू आहिनि नलकनि ते पाणी उहो ख़रीद कनि था ऐं गॾा गाॾनि ते रक्षनि ते जेके मज़दूर आहिनि पुरत आहिनि उहो फी ड्रम 30 खां 60 रुपयो जेका आहे सो ॾियारी जे हिसाब सां वठनि था तक़रीबन 6 खां 8,000 रुपये महीने ते माण्हू उहे घरेलू जेके सार्फिन आहिनि उहे पाणी जेके ख़रीद करण ते मजबूर आहिनि ऐं हिन वक़्तु एतिरी जेके महांगाई आहे एतिरी गर्मी आहे पर माण्हू उन जे बावजूदि कोशिशि कनि था पर उनखे जेको आहे मिठो पाणी सही तरीक़े सां नथो मिले जंहिंजे करे माण्हू उहे सख़्तु परेशान आहिनि ऐं चूंडियल नुमाइंदनि जी अदम दिलचस्पी सबबु जेके प्रोजेक्ट आहिनि उहे बि जेके नाकारा थी विया आहिनि ऐं उन्हनि ते कमु न थी सघियो आहे ऐं ज़िले इंतिज़ामिया बि जेका आहे सो को ख़ासि क़दम न खणी सघियो आहे ऐं पब्लिक हेल्थ जेको खातो आहे उन जे अमलदारनि जी अदम दिलचस्पी सबबु माण्हू जेके आहिनि सो खारो पाणी वापराइण ते मजबूर आहिनि जंहिंजे करे माण्हुनि खे जेका आहे सो उहे बीमारियूं बि थियनि थियूं ऐं तक़रीबन 11 लख जे लॻभॻि आबादी आहे ज़िले जी ऐं उन बावजूदि कंदकोट ज़िले जो हेडक्वाटर आहे उन हेडक्वाटर में बि जेका आहे सो मिठो पाणी माण्हुनि खे जेका आहे सो उहो फराहम नथो थिए ऐं उन बावजूदि बि माण्हू जेके आहिनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते एहतिजाज बि कनि था पर ऑफिसरनि ऐं चूंडियल नुमाइंदनि जे कन में जेका चूं नथी फिरे जंहिंजे करे माण्हू उहो खारो पीअण जेके वापराइनि था बीमारियुनि में जेके सो मुब्तला आहिनि। बिल्कुलु लियाकत खारो पाणी पीअण सबबु वाक़ई सिंध जे अंदरि तमामु वॾियूं बीमारियूं रिपोर्ट साम्हूं थियूं आहिनि कारी कामण हुजे ॿियूं जिल्द जूं बीमारियूं साम्हूं थियूं आहिनि खारो पाणी सिंधू दरिया जंहिं वटि हुजे ऐं उन वटि मिठो पीअण जो पाणी बि न हुजे आहे त इंतिहाई अफ़सोसनाक सूरत आहे। अल्ताफ़ कराची शहर जे अंदरि फिल्टर प्लांट्स जी अगरि सॼी सिंध जी ॻाल्हि त कयूं था आर ओ प्लांट्स फिल्टर प्लांट्स अरबे रुपया आया उन जी सूरत हाल इंतिहाई ख़राबु थींदी पई कराची शहर जे तमामु वॾो शहर आहे
पंपिंग स्टेशन्स जी छा सूरत हाल आहे? उहे पुराणियूं पंपिंग स्टेशन्स हुयूं, छा हाणे उन में कुझु तब्दीली जिदत आई आहे, नयूं स्टेशन्स आयूं आहिनि या निज़ाम उहो ई पुराणो पियो थो हले? जी बिल्कुलु असलम साहब, जेके कराची में जेके पंपिंग स्टेशन्स आहिनि उहे तक़रीबन उहे पुराणियूं आहिनि। उन्हनि जेका कैपेसिटी आहे उहा हिन वक़्तु उहा साॻी आहे। आबादी बि वधी वई आहे। उनखां पोइ आबादी वधण खां पोइ उहो जेको लोड आहे उहे नथियूं खणी सघनि जेके पंपिंग स्टेशन्स आहिनि। कुझु ॾींहं अॻ में सिंध जे वॾे वज़ीर ऐं जेको बल्दियात जो जेको सूबाई वज़ीर आहे उनजो बि इजलास थियो ऐं उन हवाले सां वाटर बोर्ड जे जेके इंतिज़ामिया आहे उनखे बि घुराए वियो, उन ते बि ॻाल्हि ॿोल कई वई। ऐं इंतिज़ामिया वाटर बोर्ड जी इंतिज़ामिया जो इहो बि चवणु हुयो त जेके लाइनियूं पुराणियूं थी वियूं आहिनि उन्हनि सबबु गटर जो पाणी ऐं जेको पीअण जो पाणी आहे उहो बि मिक्स थो थी वञे। नयूं लाइनियूं जेके आहिनि उहे विछाइण जी सख़्तु ज़रूरत आहे। पंपिंग स्टेशन जी जेका कैपेसिटी आहे उनखे वधाइण जी ज़रूरत आहे। नयूं पंपिंग स्टेशन लॻायूं वञनि ऐं जिते 20 साल अॻु उहे लॻल हुयूं उते हिकु ॿ वधीक उन्हनि इलाइक़नि में लॻाई वञनि। ऐं ॿियो त जेको आहे सो नई स्कीमुनि जी ज़रूरत आहे। हिन वक़्तु ताईं अहिड़ी सिंध सरकार या वफ़ाक़ी सरकार पारां जेका कराची हेॾो वॾो रेवेन्यू ॾिए थी पई, पर उनजे अवाम जे लाइ हिन वक़्तु ताईं अहिड़ो को वॾो ख़ासि मनसूबो पीअण जे पाणीअ लाइ न जोड़ियो वियो आहे जेको माण्हुनि जे पीअण जी किलत वारी जेका खोट आहे पाणीअ जी उहा पूरी करे सघे। ठीकु आहे अल्ताफ़। असगर, अल्ताफ़ खां मूं मालूम पे मूं कयो त फिल्टर प्लांट्स हैदराबाद जा ऐं पंपिंग स्टेशन्स उन्हनि में का तब्दीली आई आहे, उन जो को माण्हुनि खे लाभ मिले पियो या पुराणो साॻियो निज़ाम आहे? असुल मसइलो इहो आहे त पंपिंग स्टेशन्स जेके हैदराबाद में आहिनि उहे जेके पुराणियूं लॻियलूं आहिनि तक़रीबन 4 खां वधीक आहिनि। हिकिड़ी तव्हांखे जामशोर रोड ते आहे, साइट वारे एरिया में आहे, लतीफ़ाबाद वारी साइड ॾे आहे। उन खां सवाइ जेके इहे पंपिंग स्टेशन्स आहिनि, असुल मसइलो हीअ आहे त तव्हां हैदराबाद ॾिसो, सिंध जो ॿियो नंबर वॾो शहर आहे, तेज़ीअ सां वधंदड़ शहर आहे। हा बिल्कुलु। ऐं मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो त असां वटि हिते जेके इदारनि जी पाण में कोऑर्डिनेशन जी ऐं बदउनवान जी बद इंतिज़ामियुनि जी खोट आहे, उन जे करे असां तमामु घणो आवाम भोॻे थो। तव्हां हैदराबाद जा जेके 2 इलाइक़ा आहिनि, लतीफ़ाबाद ऐं कासिमाबाद, उते आए ॾींहुं सभनि जे तइदाद में तव्हांखे हाउसिंग स्कीम्स नयूं तव्हांखे नज़र ईंदियूं ऐं उहे साल जे अंदरि हाउसिंग नयूं स्कीमूं फिल थी थियूं वञनि आबादीअ सां। त उन्हनि जो को बि जेके इदारा आहिनि, ख़ासि तौर ते वासा आहे, सिंध हाउस मिल कंट्रोल अथॉरिटी आहे, त इन्हनि वटि को बि चेक एंड बैलेंस न आहे त बाबा एॾी वॾी आबादी वधंदी वञे ऐं जेको असां वटि इंफ्रास्ट्रक्चर आहे वासा जो उहो जेको पुराणी आबादीअ जे हवाले सां आहे त नयूं आबादियूं हाउसिंग स्कीम्स अचंदियूं वञनि ईंदियूं वञनि त उन्हनि खे उहो कीअं मतिलबु मुंहुं ॾेई सघंदी। पुराणो सिस्टम तव्हांजो जेके जंहिंजी कैपेसिटी पुराणी आबादी जे हवाले सां आहे ऐं नयूं हाउसिंग स्कीम्स करप्शन वठी उन्हनि खे एनओसियूं कूड़ियूं एनओसियूं ॾेई हाउसिंग स्कीमूं जोड़ियूं थी वञनि ऐं पोइ ज़ाहिरी आहे उन्हनि जूं लाइन्स जेके आहिनि से उहे पुराणी आबादी जे हवाले सां आहिनि ऐं नयूं स्कीमूं वॾे तइदाद में ख़ासि तौर ते कासिमाबाद ऐं लतीफ़ाबाद में जेके ठहनि थियूं त उन्हनि में जेके उहो पोइ उन्हनि ते उन्हनि सभु नयुनि आबादियुनि जो लोड पवे थो त ज़ाहिरी आहे त उहो पुराणियूं आबादियूं मुतासिर थियनि थियूं। तंहिं करे हीअ जेके पंहिंजा इदारा आहिनि, ख़ासि तौर ते वासा जेको इदारो आहे त सेवरेज जो ऐं वाटर सप्लाई जी जेका हुनजी सिस्टम आहे उहो फरसूदा सिस्टम थी वियो आहे। उहा जेका जंहिं तेज़ीअ सां हैदराबाद शहर जी आबादी वधी आहे उनखे नज़र में रखंदे उनखे नई सरे सां डिज़ाइन करण जी ज़रूरत आहे। पर अफ़सोस सां थो चवणो पए त असांखे का वासा में अहिड़ी संजीदगी नज़र न पई अचे ऐं नई सिंध गवर्नमेंट में का अहिड़ी मथां जी सतह ते संजीदगी नज़र अचे थी त एॾो वॾो ॿियो नंबर वॾो शहर आहे जेको तेज़ीअ सां वधंदो वञे थो त उन जूं जेके बुनियादी ज़रूरतूं ख़ासि तौर ते पीअण जे पाणी जी ऐं निकाल जो सिस्टम आहे उनजो कीअं बहितर कजे। सूरत हाल इहा आहे जो वासा अञा ताईं पंहिंजे बुरान माननि बिल्कुलु असकर आबादियूं वधी वियूं आहिनि, निज़ाम पुराणो ई हुजे त लाज़मी आहे उन ते पंपिंग स्टेशन उन ते बोझ पवंदो, उहो कमु बि एतिरो न करे सघंदियूं। नयुनि स्कीमुनि जी नयुनि पंपिंग स्टेशन्स जी ज़रूरत आहे, निज़ाम खे बहितर करण जी ज़रूरत आहे। तव्हांजी वॾी महिरबानी असकर, तव्हां सभु टाइम ॾिनो। काज़ी ज़ुल्फ़कार बि असांखे टाइम ॾिनो, ज़ुल्फ़कार सोलंगी तव्हांजी महिरबानी, अमर लाशारी, ख़ादिम जुणो जो, लियाकत खोसो, परवेज़ अबड़ो ऐं अल्ताफ़ चन्ना, तव्हां सभिनी जी महिरबानी। नाज़रीन, इंतिहाई अहम इशू आहे, असां सभिनी जो इशू आहे, आम माण्हुनि जो इशू आहे त पीअण जो पाणी
आबादियुनि खे पाणी न मिले, ज़मीनुनि खे पाणी न मिले, पीअण जो पाणी बि अगरि माण्हुनि खे न मिले त उहो ज़िंदगी कीअं गुज़ारींदा। सिंधु दरिया जिन वटि हुजे, जिन वटि एॾा वाह हुजनि ऐं पीअण जे पाणी लाइ परेशान हुजनि, हिन जदीद दौर में खारो पाणी, ॿाड़ो पाणी, इंतिहाई ज़हरीलो पाणी जंहिंमें सेंखियो मौजूदु आहे, उहो माण्हू पीअण ते मजबूर आहिनि, जंहिंजे करे चमड़ीअ जूं बीमारियूं, कारी कामण ॿिया थियनि था। सिंध हुकूमत खे पंहिंजी पॉलिसीज़ खे अञा बहितर करण जी ज़रूरत आहे, नयूं पॉलिसीज़ आणण जी ज़रूरत आहे। माण्हुनि खे घर ताईं जेको पाणी पहुचे पियो उहो न पियो पहुचे, टाउन्स खे बहितर करण जी ज़रूरत आहे, वाटर सप्लाई स्कीमुनि खे बहितर करण जी ज़रूरत आहे, बेराजनि खे बहितर करण जी ज़रूरत आहे ऐं वफ़ाक़ी सरकार खे सिंध जो जेको हिसो आहे पाणीअ जो, उहो पाणीअ जो हिसो सिंध जे विर्छ मुताबिक़, सिंध जे हक़ मुताबिक़ उन्हनि खे ॾियणु घुरिजे। पुछड़ी वारनि खे पाणीअ ते उहो ई बि उन्हनि जो हक़ु हूंदो आहे, क़ानूनी हुजे, आलमी हुजे। हिन सूरत हाल ते, इन अहम इशूअ ते, पाणी जे मामले ते असां प्रोग्राम्स पंहिंजा कंदा रहंदासीं, नवनि इशू सां गॾु ॿीहर गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अला भाई।